आज मां तव्हांखे कढ़ी ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा, सिंधी कढ़ी। सिंधी कढ़ी। अच्छा। असांजे न सिंधी जो नालो ई चवंदा आहिनि न कढ़ी। अरे सिंधी त कढ़ी चांवर जाम सुठा ठाहींदा आहिनि। त अॼु शुरूआत असां कढ़ीअ सां था कयूं। अच्छा। त हुनजे लाइ त जीअं त बेसन पहिरियों पटाटा खपंदा। हुनमें भाॼियूं जाम खपंदियूं आहिनि। गोभी, भिंडियूं, सूरन, वाङण, गुआर, टमाटा, मेया, गिदामिड़ी विझण जे लाइ गिदामिड़ी, सावा मिर्च, सावा धाणा, हैड, कारा मिर्च, लूण, नीम पत्ता, हिंग, जीरो, हुड़बो, तेल खाइण। अच्छा। ये केवियुनि जे हिसाब सां 4 केवियूं तेल जा था विझूं। छो ये तेल ते ही भुंजंदो बेसन। अच्छा। अधु चिमचो जीरो, हुड़बो अधु चिमचो, हिंग, नीम पत्ता टेकाइण महिल विझंदासीं। अच्छा। हाणे पहिरियों बेसन था विझूं भुंजण जे लाइ। हिनखे गुलाबी कलर थियण ते घुमाइबो अचिबो। छॾे न ॾिबो न त विच वरी थी वेंदो ॻाढ़ो, साइड रहिजी वेंदा। अच्छा। ॾिसो गुलाबी कलर थी वियो। ऐं हिन में पाणी विझंदासीं। हाणे पाणी विझंदासीं। केतिरो पाणी विझंदासीं? हिन में त चङो पाणी पवंदो आहे। तो टेकंदी बि न भाॼियूं सभु हिन में ई सिझंदियूं। पाणी हिन में हिकु जॻह मां विधो आहे पाणी अॼु। ऐं टेकंदी त टेकी टेकी घाटी बि थी वेंदी, भाॼियूं बि सिझाइणियूं आहिनि त हिन में ई सभु विझंदा वेंदासीं न। अच्छा। हिन जे करे हाणे हिन में लूण, हिकु चिमचो लूण विझंदा। छो सभु भाॼियूं बि पइजनि त फिकी थी वञे न भाॼियूं। हिकु चिमचो लूण, अधु चिमचो हैड, हैड भी वधारे पवंदी। ॻाढ़ो मिर्च हिकु चिमचो, ऐं नीम पत्ता हाणे टेकाइण में विझंदसि। हिन में ये सभु विधोसीं। पटाटा विझंदासीं। जीअं पटाटा आहिनि हिननि खे सिझण में टाइम लॻंदो, या सूरन आहे, गुआर आहे, हिननि खे देरि लॻंदी आहे न, पहिरियों उहे शयूं विझंदासीं। पोइ वाङण इहे वरी पोइ अधु ई सिझी वञनि, पोइ उहे वरी शयूं विझंदासीं। अच्छा। पहिरियों हिननि खे हाणे पटाटा मां विझंदसि। ये 2 पटाटा मां कटिंग करे रखे। ऐं जीअं जीअं टेकंदो न हिन कलर सुठो थींदो वेंदो, ॻाढ़ो सुठो कलर थींदो वेंदो। अच्छा। पोइ हिन में सूरन विझंदसि। सूरन खे बि टाइम लॻंदो आहे ठहण में। ऐं मेया हाणे विझी थी छॾां। टमाटा, कढ़ी माना खट्टी। ऐं अधु सिझी विया आहिनि पटाटा, सूरन, गुआर थोड़ी अधु सिझी विया आहिनि। हिन में असां हाणे वाङण विझंदासीं। 2 वाङण आहिनि कटिंग करे रखिया आहिनि। भिंडियूं विझंदासीं। गुल गोभी,
अॼु सभु भाॼियूं गॾु खाइण मिलंदियूं ईअं। हाँ या कढ़ी चांवर घणेई माण्हू उनते बि ठाहींदा अथव ॾियारीअ ते। छो जो 7 भाॼियूं हिन में बि पइजी थी वञनि न, त ॾियारीअ ते बि घणेई माण्हू इहे ठाहींदा आहिनि। अच्छा 7 भाॼियूं। ऐं सावा मिर्च सॼा ॾियारी। ऐं जैसे ही सभु सिजन थोड़ा सावा दाना हींअर विझां थी, ॿिया वरी थोड़ा पोइ विझ। अच्छा हिनखे टेक के चङी तरह सिजी वञनि, भींडियूं गोभी गुआर सभु सिजी वञनि, वाङण। हाँ पोइ सम्झो तव्हांजी कढ़ी तयार आहे। ऐं हिन में हाणे थोड़ी खटास विझंदासीं। अच्छा हिनजी गिदामिड़ीअ जी, छो टमाटर में एतिरी खटास अचे कोन थी हाणे, त हिन करे गिदामिड़ी पाणी थोरो विझंदासीं। 4 चमचा गिदामिड़ी जो पाणी विझंदासीं। अच्छा तो खट्टी लगे। हाँ अच्छा। तो कढ़ी माना खट्टी। हाँ हिनखे हाणे सिजाइण लाइ रखी छॾंदासीं, जेसिताईं सभु भाॼियूं चङी तरह सिजी वञनि। अच्छा ॾिसो कढ़ी तयार थी वई अथव। हाँ खुशबू अचे पई न कढ़ीअ जी, अचे पई कि न पई अचे? जाम खुशबू भी अचे। अचे पई न। हाँ ऐं भाॼियूं बि सभु सिजी वयूं आहिनि। हाँ ॾिसण में भी जाम स्वादिष्ट भी लगे। रस जो कलर भी ॾिसो केॾो मस्त थियो आहे कढ़ीअ जो। बाक़ी सावा दाना विझंदासीं वरी। अचो तो स्वाद वठी ॾिसूं त पंहिंजी सिंधी कढ़ी कीअं ठही आहे। ॾाढी लज़ीज़, ॾाढी मज़ेदार, ॾाढी सुठी ठही आहे। पहिरियों हिन में थोरो असां तेल विझंदासीं। हींअर असां थोरो था विझूं, पोइ असां मथां जीरे जी वघार विझंदासीं तेल जी। तेल गरम थिए पोइ हिन में चांवर विझंदासीं। लूण आधो चमचो लूण आयो विझंदासीं। वो तो स्वाद अनुसार आहे लूण त। लूण विधोसीं, बस हिनखे घुमाए करे विझंदासीं पाणी। पाणी त जंहिं हिसाब सां चांवर हुजनि, झूना हूंदा आहिनि चांवर त उहो पाणी वधीक खणंदा आहिनि ऐं नवां चांवर पाणी घटि खणंदा आहिनि। हाणे हिनखे असां ढके रखी छॾंदासीं जैसे ये चांवर ठहनि। हिन में असां मथां वघार कंदासीं जीरे। न त अगरि ईअं तेल जीअं असांजो हाणे गरम थियल ई आहे, हिन में खाली जीरो ईअं विझी करे